अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाला किसो एहसान भलाई नसीब बाग अकुल मसरूर शाद आबाद। पाठ नंबर 29। वर्का बिन नौफल राय हज़रत खतीजा रज़ियल्लाहु अन्हा खे चयो, कॾहिं कॾहिं शैतान बि फ़रिश्तनि जी सूरत में ईंदो आहे। मुंहिंजो ही तवीज़ खणी उन वटि वञ, अगरि शैतान या जिन हूंदो त उहो उन खां बरतरफ़ थी वेंदो। अगरि वाक़ई अमर ख़ुदा जे तरफ़ां हूंदो त उन खे केरु बि ज़रर नुक़सानु केरु बि कोन पहुचाए सघंदो। जनाब खतीजा रज़ियल्लाहु ताला उतां वापसि आई। हज़रत सिंध खे वेठो आहे ऐं हज़रत जबरील अलैहिस्सलाम आयतूं ॿुधाए रहियो आहे। नून वल कलम वमा यस्तरून मा अंत बिनेमत रब्बिही बिमजनून। सिपारो 29 आयत 1 खां 3 सूरत कलम। तूं ऐं कलम ऐं कुझु माण्हू क़िस्म लिखंदा आहिनि। कलम जे क़िस्म संदन परवरदिगार जूं नेमतूं जे सभु दीवाना कोन आहिनि, ऐं जेको तूं ॾिसी थो जिन खे शैताननि मां जिन शैताननि मां कोन आहे। हज़रत खतीजा रज़ियल्लाहु ताला जी आयतूं ॿुधियूं त ख़ुशि थी वई। वरी अरदास राहिब हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे ख़िज़मत में आयो ऐं जेके अलामतूं किताब में पढ़ियूं हुयूं, हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन में मुशाहिदो कयूं ऐं चयाई ऐं चाहियां थो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी मोहरे नबुवत मूंखे ॾेखारी। जॾहिं उनजी नज़र मोहरे नबुवत ते पई त सजदे में किरी पियो। कुदुस कुदुस, ख़ुदा जी कसम तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि आहिनि, पैगंबर आयो, पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, जंहिंजी ख़ुशख़बरी हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी ॾिनी। वरी जनाब खतीजा रज़ियल्लाहु ताला अन्हा जिन खे चयो, हज़रत जिन खां अमर अज़ीम बुज़ुर्ग ज़ाहिर थींदी। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खां पुछियो, तव्हां जहाज़ ते बि मइमूर थी आयो? हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चयो त न। उदास राहिब चयो त माण्हू तव्हांखे हिन शहर मां कढी छॾींदा ऐं तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जहाज़ ते मइमूर थींदा। ऐं उन वक़्त ताईं ज़िंदह रहियुसि त तव्हां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां गॾु काफ़र सां जंग कंदुसि। हज़रत सादिक़ अलैहिस्सलाम जिन खां मनक़ूल आहे त जनाब जबरील अलैहिस्सलाम नौरोज़ा जे ॾींहुं हुज़ूर करीम हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ते नाज़िल थियो हुयो। किताब में मरक़ूम आहे त हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 5 साल हज़रत हलीमा जिन वटि रहियो। 6 साल हज़रत आमिना रज़ियल्लाहु ताला जिन जो इंतकाल थियो। 7 साल अहले मक्का वारनि खे घणेई हज़रत जिन जी नबुवत जी ख़बर ॿुधाई। उन ई साल राहिब अजफ़ा जो वाक़ियो दरपेश आयो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे बरकत सां हज़रत अब्दुल मुतलब जिन जी दुआ सां मींहुं वसियो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे नबुवत जी ख़ुशख़बरी ॾिनी। हज़रत अब्दुल मुतलब जे विसाल वेझे त सभिनी फ़र्ज़नि खे गॾु कयाई। हज़रत सल्लल्लाहु जिन खे फ़रमायो, तव्हां कंहिं वटि रहणु पसंदि कंदा हो? हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सभिनी चाचनि में निहारियो ऐं पोइ उथी हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जिन वटि वञी वेठा। जनाब अब्दुल मुतलब जिन रहमत इलाही वासुल थियो त जॾहिं त उन जी उमिरि 82 साल हुई। ॿी रिवायत में आहे 120 साल हुई। हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जिन खे हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिफ़ाज़त जे बारे में वसियत फ़रमाई ऐं इहो हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी कफ़ालत ऐं हिफ़ाज़त में मशहूरु थियो। बयान था कनि त उन ई साल हट नौशेरवान वफ़ाद कई। हरमिज़ पुटु नौशेरवान बादशाह थियो ऐं साल 9 में हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम जिन हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे शाम जे सफ़र गॾु वठी वियो। बैज़ 9 साल चवंदा आहिनि त हज़रत अबू तालिब अलैहिस्सलाम सां गॾु बसरा वियो ऐं 12 साल में शाम वियो। बग़ैर जो किसो ॿिए भेरा सफ़र में पेश आयो। हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी
विलादत जे 17 साल हरमिज़ मज़ूर थियो ऐं लश्कर जे वॾनि माण्हुनि उनखे अंधो करे छॾियो। 19 सालनि में उनखे मारे छॾियऊं ऐं उनजे पुटु परवेज़ खे बादशाह बनायो ऐं 23 साल कैबो जो सिरनो तइमीर कयो वियो। सभिनी खां ज़्यादा कौल जे मुताबिक़ 29 साल कैबे जे सिरनो तइमीर थी ऐं चवनि था त 19 साल जिना फातिमा सलाम अलैहि जिन पैदा थी ऐं 38 साल रोशन जो ॾिसण ऐं फ़रिश्तनि जे आवाज़ ॿुधण सां आसारे नबूअत ज़ाहिर थियो ऐं 40 साल हज़रत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मबूसे बरिसालत कुबरा थियो ऐं उन साल परवेज़ बादशाह अजम थियो ऐं उन बादशाह अरब नुमान बिन मंदर खे क़त्ल कयो।